जी बिल्कुल सिंध के बे नंबर वॾे शहर हैदराबाद में भी स्मार्ट लॉकडाउन जो तैयारियों कयूं वयूं आहिनि। स्मार्ट लॉकडाउन जो फ़ैसिलो कयो वियो आहे। हैदराबाद जी ज़िले इंतज़ामिया यानी डिप्टी कमिश्नर नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे त सुभाणे जुमे जे ॾींहुं 9 वॻे खां वठी स्मार्ट लॉकडाउन कयो वेंदो। जॾहिं त अॻ में जेको पाकिस्तान जा 20 शहर हुया जिन खे कोरोना हॉट स्पॉट तौर जेको आहे सो ॼाणायो वियो हो, उन्हनि में हैदराबाद भी शामिल हुई। ऐं हैदराबाद में हिन वक़्तु उन हॉट स्पॉट शहरनि जे हवाले सां 5 ॾींहंनि जो सख़्त खां सख़्त स्मार्ट लॉकडाउन जो फ़ैसिलो कयो वियो हो। पर जेको राति उन में तब्दीली आंदी वई आहे प्रोग्राम में। डिप्टी कमिश्नर जेको अॼु नोटिफिकेशन जारी कयो आहे, उन नोटिफिकेशन में 14 ॾींहंनि जे लाइ स्मार्ट लॉकडाउन लगायो वियो आहे। 14 ॾींहंनि जे लाइ जेको ही स्मार्ट लॉकडाउन लगायो वञे थो, उन में कासिमाबाद जूं 5 यूनियन काउंसिलूं आहिनि। 5 यूनियन काउंसिल 1 खां वठी 5 ताईं, जॾहिं त लतीफ़ाबाद जूं 2 यूनियन काउंसिलूं आहिनि। सिटी जूं 1 यूनियन काउंसिल आहे जिन में जेको आहे सो ही स्मार्ट लॉकडाउन लगायो वेंदो। जेके मुख़्तलिफ़ मोहल्ला आहिनि, मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, उन्हनि में कासिमाबाद जो मेमण सोसाइटी आहे ऐं मेमण नगर आहे। उन खां अलावा कासिमाबाद मेन रोड आहे, सैरिश नगर आहे ऐं जेको आहे मुस्लिम सोसाइटी आहे, नसीम नगर फेज़ 1, GOR कॉलोनी, गिद्दू चौक ऐं मीर फतेह कॉलोनी समेत ॿिया मुख़्तलिफ़ इलाइक़ा भी शामिल आहिनि। तक़रीबन 5 यूसियूं कासिमाबाद जूं आहिनि, 2 यूसियूं लतीफ़ाबाद जूं ऐं 1 यूसी हैदराबाद सिटीअ जी आहे। उन्हनि में जेके अंग आयो आहे तक़रीबन हैदराबाद जो 1600 खां वधीक जेके कोरोना जा पेशेंट आहिनि ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जिन इलाइक़नि में फैमिलीज़ भी मुतासिर थियूं आहिनि, उन्हनि इलाइक़नि जूं घिटियूं बंदि कयूं वेंदियूं। ऐं 14 ॾींहंनि जे लाइ जेको ही स्मार्ट लॉकडाउन आहे उहो सुभाणे खां वठी बाज़ाब्ता तौर ते सुबुह जो 9 बजे खां लागू कयो वेंदो। ऐं उन में सुबुह जो 7 बजे खां वठी मंझंदि जो 2 बजे ताईं जेके कारोबार हूंदा, कारोबारनि में ख़ासि तौर ते मेडिकल स्टोर, सब्जी, खीर ऐं जेको आहे सो किराने जा दुकान हूंदा, उहे खुलियल हूंदा। बाक़ी ॿियो कारोबार मुकमिल तौर ते बंदि हूंदो। रोडनि रस्तनि ऐं घिटियुनि में पुलिस जा अटाला, रेंजर्स जा अटाला ऐं जेको आहे सो ॿिया मुख़्तलिफ़ जेके कानून लागू कंदड़ फोर्सिस आहिनि, उन्हनि खे तैनात कयो वियो आहे। ऐं सुभाणे खां वठी हैदराबाद जे हिन कासिमाबाद जे 5 यूसियुनि, लतीफ़ाबाद जे 2 यूसियुनि ऐं सिटीअ जी 1 यूसीअ में स्मार्ट लॉकडाउन लगायो वेंदो। उन जो नोटिफिकेशन जारी थी चुको आहे। जी।